अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं समूद जी क़ौम ॾा संदसि भाउ सालिह खे पैगंबर करे मोकिलियोसूं। सालिह चयो त हे मुंहिंजी क़ौम, अल्लाह जी इबादत करियो, अव्हां जो उन खां सवाइ ॿियो को बि महबूद न आहे। बेशक तव्हां वटि तव्हांजे रब तरफ़ां पधरो दलील यानी मोजज़ो अची वियो आहे। उहो ही आहे त हीअ अल्लाह जी ॾाची अव्हां लाइ हिक निशानी आहे। पोइ हुन खे आज़ाद छॾे ॾियो त ज़मीन में जितां वणे सोता चरंदी रहे ऐं उनखे को ईज़ाउ न रसाइजो, न त अव्हांखे दर्दनाक अज़ाब अची पकड़ींदो। ऐं यादि करियो उहो वक़्तु जॾहिं आद जी क़ौम खां पोइ तव्हांखे उन्हनि जो जाइ नशीन बणाई ऐं तव्हांखे मुल्क में जाइ ॾिनाई जो अव्हां उन जे मैदाननि ते माड़ियूं बणायो था ऐं जबलनि खे टुके घर ठाहियो था। तंहिं करे अल्लाह जूं नेमतूं यादि करियो ऐं ज़मीन में फसाद कंदड़ थी न फिरो। संदसि यानी सालिह जी क़ौम मां जेके तकबर कंदड़ हुआ, उन्हनि जेके कमज़ोर ऐं हीणा हुआ ऐं ख़ासि तरह उन्हनि खां जिन ईमान आंदो हो, पुछो त छा अव्हां वाकई यकीन सां ॼाणो था त सालिह संदसि रब जे तरफ़ां मोकिलियल रसूल आहे। जिन ईमान आंदो हुयो उन्हनि चयो, बेशक जे पैगाम सां हू मोकिलियो वियो आहे, असां उन ते ईमान आंदो आहे। वॾाई ऐं तकबर कंदड़ सरदारनि चयो त बेशक जंहिं ते अव्हां ईमान आंदो आहे तंहिंजा असां मुनकर आहियूं। पोइ ॾाचे जूं खछूं कपियाऊं, जंहिं करे हूअ मरी पई ऐं पंहिंजे पालणहार जे हुक्म खां सरकशी ऐं बग़ावत कयाऊं ऐं छिछर करे चयाऊं त ए सालिह, जेकॾहिं तूं वाकई पैगंबरनि मां आहीं त उहो अज़ाब आण जंहिंजो असांखे वाइदो यानी धमकी ॾींदो रहंदो आहे। पोइ खेनि धरतीअ जे धुबण यानी ज़िलज़िले अची वरितो ऐं हू पंहिंजे घरनि में गोॾनि भर ऊंधा डोड़ंदा थी किरी पियल हुआ ऐं उते ई मरी विया। पोइ हुन यानी सालिह खाइन मुंहुं मोड़ियो ऐं चयाईं त ए मुंहिंजी क़ौम, बेशक मूं अव्हांखे पंहिंजे रब जो पैगाम पहुचायो ऐं मूं अव्हां जी हर तरह ख़ैर ख़्वाही कई, पर तव्हां रहमत इलाही जो क़दुरु न कयो ऐं अव्हां नसीहत कंदड़नि खे पसंदि नथा करियो। ऐं अहिड़ी तरह असां लूत खे बि पैगंबर करे मोकिलियो जॾहिं पंहिंजी क़ौम खे चयाईं त छा अव्हां अहिड़ी बेहयाई जो कमु था करियो जेको जहान वारनि मां अव्हां खां अॻु कंहिं बि न कयो आहे। बेशक तव्हां औरतुनि खे छॾे शहवती ऐं जिनसी ख़्वाहिशुनि लाइ मर्दनि ॾे अचो था, बल्कि अव्हां माण्हू त हद खां लंघंदड़ आहियो। संदसि क़ौम जो हिन खां सवाइ ॿियो को बि जवाब कोन हो त हिननि खे पंहिंजे ॻोठनि मां तड़े कढो, बेशक उहे वॾा पाकबाज़ था बणजनि। पोइ असां खेसि लूत ऐं संदसि घर वारनि खे संदसि ज़ाल खां सवाइ बचायो ऐं हूअ संदसि ज़ाल पोइते रहण वारनि मां थी यानी उहा हज़रत लूत अलैहिस्सलाम सां गॾु न वई ऐं असां मथिनि पत्थरनि जो मींहुं वसायो। पोइ ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾिस त मुजरिमनि जी पछाड़ी या आक़िबत कहिड़ी न बुरी थी।